नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर दींदा हलूं त खिपरो लग वारिया मोरी ते कोली बिरादरी पारां कानूड़े जे त्योहार जे मौके ते श्री कृष्ण जी मूर्ति टुटण वारो वाक़ियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ असल हकीकत साम्हूं अची वई है त इहा मूर्ति कीअं टुटी है। इहा मूर्ति यात्रियुनि जी भगदौड़ जे सबब किरी पई है। अहिड़ो इज़हार कोली बिरादरी जे माण्हुनि पारां खिपरो जे एसी ऑफिस में कयो है, जंहिंमें खिपरो जे DSP पीर अला रखियो, खिपरो जे SHO मोहम्मद असलम बिलो, हुर कमेटी जे अॻवान मोहम्मद इब्राहिम दर्स लदाराम जी सदारत में गॾिजाणी थी गुज़री है। इन मौके ते कोली बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त पाकिस्तान अमन जी धरती है, जिते असीं अमन जो प्रचार करियूं था, जिते असीं सभु पंहिंजो मज़हबी त्योहार भाइरनि वांगुरु गॾिजी मल्हायूं था। पाकिस्तान में हिंदू मुसलमान सभु पाण में भाइर आहिनि। कोली बिरादरी पारां चयो वियो त सोशल मीडिया ते मूर्ति टुटण जूं हलंदड़ ख़बरूं सभु कूड़ियूं आहिनि। हिननि कूड़ियुनि ख़बरनि में का बि सदाकत न आहे। अहिड़ियूं पोस्टूं ऐं कूड़ियूं ख़बरूं माण्हू रखी अमन ख़राब करणु चाहिनि था। ख़ासि करे इंडिया जेको हिन वक़्तु पाकिस्तान जे ख़िलाफ़ ग़लत प्रोपेगेंडा करे रहियो आहे त वारिया मोरी में कोलिन जे मंदर में श्री कृष्ण जी मूर्ति खे टोड़ी है। इहा कूड़ आहे। कानूड़े में भगदौड़ जे करे मूर्ति खे औरत जो हथ लॻण सबबु इहा मूर्ति किरी पई। इंडिया बार बार दुनिया जे साम्हूं कूड़ियूं ख़बरूं ॾेखारे रहियो आहे। हिंदुनि जा मंदर पाकिस्तान में महफ़ूज़ आहिनि। पाकिस्तान में हिंदुनि खे मज़हबी इबादत करण जा हक़ हासिल आहिनि। इंडियन मीडिया कूड़ियूं ख़बरूं हलाए पियो त वारिया मोरी ते कृष्ण जे मंदर खे नुक़सान रसियो आहे। इहो कूड़ आहे। मंदर सही सलामत है। कोली बिरादरी खिपरो पुलिस जे DSP अला रखियो, खिपरो पुलिस जे SHO मोहम्मद असलम बिलो, हुर कमेटी जे मोहम्मद इब्राहिम लदाराम पारां आखिर में खैर जी दुआ कई वई है। इन मौके ते पाक फौज जे लोकल कमांडर भी शिरकत कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।